साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर साईं को हिकिड़ो ज़माने जो बादशाह हो जंहिंखे साईं फ़क़ति हिकिड़ो ई पुटु हो। साईं बादशाह खे हिकिड़ो पुटु हो पर उहो बि साईं अधु चरियो हो। सो बादशाह पंहिंजे वॾे वज़ीर सां सलाह करे उहो फ़ैसिलो कयो। वज़ीर खे चयईं त शहज़ादे खे पैसा ॾोकर ॾेई कंहिं मुल्क ॾांहुं वापार लाइ मोकिलिजे। जे हू को सुठो ऐं सियाणप वारो वापारु करे आयो त हुनजी शादी बि कराइबी ऐं हुनखे हिते रहाइबो, जे न त पोइ हुन में का उमेद न रखबी। सी उहा सलाह करे शहज़ादे खे रक़म ऐं सफ़र जो सामान ॾिनऊं ऐं चयऊं त वञ वणिज वापारु करे अचु। साईं शहज़ादा ऐं बादशाह इन्हनि जा साईं हर कंहिंजा सोच ख़्याल बि पंहिंजा। सो साईं शहज़ादो मंज़िलूं कंदो, अधु चरियो शहज़ादो मंज़िलूं कंदे हिकिड़े मुल्क में अची निकितो। अची जो उन मुल्क में निकितो, उते ॾिठाई त हिकिड़ो माण्हू आहे जेको कुती वठियो बीठो आहे ऐं उनजी वफ़ादारी ऐं सियाणप जी साराह पियो करे। शहज़ादे साईं जे कुती जी वाखाण ॿुधी त उनजे मालिक खे दिलि घुरिया पैसा ॾेई उहा कुती ख़रीद कयईं। से अञा थोरो जो अघु भरो हलियो, थोरो जो अघु भरियो हलियो त ॾिसे त हिकिड़ो माण्हू आहे जेको ॿिली खयों बीठो आहे ऐं होका ॾींदो वते त ॿिली वेकू आहे, ॿिली वेकू आहे। होका पियो ॾे त ॿिली वेकू आहे, ॿिली वठो। सो साईं शहज़ादे खे ॾाढो अजब लॻो। सो खां पुछाईं त अदा हो यार भला ॿिली में कहिड़ी ख़ासियत आहे, का ख़ासियत अथसि बि या न जो तूं हिनखे विकिण जा होका पियो ॾीं। ॿिली वारे शख़्स वधी ॾिनसि त अदा हिन जहिड़ी सियाणी ॿिली दुनिया में तोखे कान लभंदी। उहा बि साईं पोइ उहा ॿिली बि बुक पैसनि जी ॾेई खणी ख़रीद कयईं। अधु चरियो शहज़ादो साईं अञा अॻिते थोरो हलियो त ॾिठाईं त हिकिड़ो माण्हू कारीअर नांग ऐं ॿियो माण्हू ॾिॾर खयों बीठा आहिनि। साईं उन्हनि ॿिन्हिनि खां पिणु उहे साॻी ॿई जानवर जेका रक़म बाक़ी हुई सा टई ख़रीद कयईं ऐं पोइ पंहिंजे मुल्क वरियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे शहर में पहुतो। साईं अची पंहिंजे शहर पहुतो, ॻोठु पहुतो। सो साईं राति जो ख़ैरु गुज़री, ख़ैरनि सां अची घर पहुतो ऐं सुबुह जो बादशाह जे दरबार में वञी पहुतो। साईं सभु अमीर वज़ीर इन ख़्याल में हुजनि त ॾिसूं त शहज़ादो कहिड़ो वापारु करे आयो आहे। जॾहिं साईं शहज़ादो पंहिंजी ख़रीद कयल शयूं पेश कयूं तॾहिं सभु बादशाह ऐं सभु दरबारी ॾुख में भरिजी पिया ऐं चवणु लॻा त हिननि शयुनि ख़रीद करण मां भला कहिड़ो फ़ाइदो। बादशाह खे जो लॻी कावड़ सो शहज़ादे खे मुल्क ॾेखारे ॾेई छॾियईं। मुल्क ॾेखारे ॾेई छॾियईं ऐं शहज़ादो साईं पंहिंजूं ख़रीद कयल शयूं पाण सां खणी अची कंहिं ॿी बादशाही में निकितो। अची ताईं ॿी बादशाही में निकितो, नदी जे किनारे ते झोपड़ी अॾे रहणु लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु कयसि छो न नांग खे कढी छॾियां। सो जीअं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो त हू चक पाइण लाइ मथां उलर करे आयो। उते शहज़ादे चयसि त मूं तोखे हेॾी चाह मां पैसा ॾेई ख़रीद करे पाण वटि रहायो ऐं तुंहिंजी ख़ातिरदारी कयमि, सो तूं उहो बदिलो थो ॾीं। नांग चयसि साईं मुंहिंजो मुल्क कोकाफ आहे, जेकॾहिं तूं मूंखे उते छॾे ईंदे त शायदि तोखे घणो कुझु फ़ाइदो पहुचंदो, छो त मुंहिंजो ॾाढो जीअरो आहे ऐं उहो अहिड़ी भलाई जो तोखे ज़रूरु को फ़ाइदो ज़रूरु रसाईंदो। शहज़ादो साईं यकदमि तयारु थी नांग खे खणी मंज़िलूं हणंदो अची किन ॾींहंनि बाद कोकाफ जबल ते पहुतो। पहुचण ते ॾिठाई त हिकु वॾो कारीअर नांग जबल ते फण कढियो पियो हले, फण कढियो पियो झूले ऐं उनखे ॾिसी चवणु लॻो त आदमज़ाद हीअ त कीअं आयो आहीं। शहज़ादे चयसि त आउं तुंहिंजे पोटे खे हिते वठी आयो आहियां। ईअं चई शहज़ादे उहो नांग टिबड़े मां कढी खणी हुनखे ॾिनई। वॾे नांग साईं पंहिंजे पुट खे ॾिठो त सुञातईं ऐं ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादे खे चयईं त घुर जेको घुरणो हुजई सो घुर। शहज़ादे चयसि तुंहिंजे मथे ते जेका मण आहे सा
ॾे नांग साईं। उहा मण खेसि ॾिनी ऐं चयईं त हिन मण जो फ़ाइदो हीअ आहे त जेका तूं ख़्वाहिश कंदे या को कमु हिनखे चवंदे सो थी वेंदो। शहज़ादे साईं मण हथ में कई ऐं चयईं त हल ॾे मण, जिनी मुंहिंजी जाइ बसि ओतिरी में हू वठी उॾाणो ऐं अखि छिप में अची हुन नदी किनारे ते पंहिंजी झोपड़ी भरिसां लथो। उहो ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं मण सोगी करे बेवनो थी हयाती गुज़ारण लॻो। हिकिड़े ॾींहुं ते शहज़ादे ख़्यालु कयो त हाणे शादी करणु घुरिजे। सो कुती खे चयईं त हिन बादशाह जे शहर में वञी ॻोल्हा करे ॾिस ऐं ॾिसी अच त का शहज़ादी कुंवारी आहे। कुती त इहो कमु ॿुधी यकदमि शहर में आई ऐं बादशाह जी महिलात में घिड़ी वञी ॾिठाई त हिकिड़ी सुहिणी सदा मलूक शहज़ादी वेठी हुई। उहो ॾिसी हुन यकदमि मोटी अची शहज़ादे सां ॻाल्हि कई ऐं हुनजे सूंहं जी साराह करणु लॻी। पोइ ताईं शहज़ादो मण खे हथ में झले पाण उॾामी अची बादशाह जे महिलात जे मथां लथो ऐं अटकल सां शहज़ादी खे ॾिसी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। पोइ मण खे हुकम ॾिनई त हिन महिलात खे शहज़ादी समेत चकी करे मुंहिंजी झूपड़ी लॻ हली नदी ते पहुचा। बसि हुकम जी देरि हुई। शहज़ादी जी महिलात समेत उतां उॾामी अची नदी जे किनारे लथो। सुबुह जो जां खणी शहज़ादी अखियूं खोले ॾिसे त मार आऊं त कंहिं ॿिए हंधि अची निकिती आहियां। आख़िरकार लाचार थी शहज़ादे सां शादी कयई ऐं हुन सां ख़ुशि रास थी अची गुज़ारण लॻी। होॾां बादशाह जॾहिं ॾिठो धीउ महिला समेत कान आहे सो वठी ॻोल्हा करायईं। आख़िर खेसि पतो पियो। पोइ हुन शहज़ादे ते हिक ॿिए पुठियां कई हमला कयईं, पर शहज़ादे वटि हुई मण ऐं वरी शहज़ादी बि हुजी हुन सां राज़ी। सो हुनजो वार बि विंगो न थियो। नेठि हमला करे 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 जॾहिं बादशाह थको तॾहिं अमीरनि वज़ीरनि सां सलाह करे 2 टे धोतियूं हुन ॾांहुं रवानो कयईं। ॿियूं धोतियूं त अंदरि में महिलात में न वञी सघियूं, पर हिकु धोती का वॾी उस्ताद हुई त शहज़ादी खे चवणु लॻी त मड़ आऊं रंडदाल ऐं बेवा आहियां। ख़ुदा जे लॻ मूंखे पाण वटि रहणु ॾे ऐं अहिड़ियूं दिलि ते असरु करण वारियूं ॻाल्हियूं कयईं जंहिं ते शहज़ादी खेसि पाण वटि रहायो। धोती ताईं होरियां घर मां वाक़ुफ़ थींदी वई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो बेवनो थी शिकार ते संभरी हलियो। जॾहिं शहज़ादो निकिरी वियो तॾहिं धोती छा कयो जो मण खे हथु करे पंहिंजे डोह सां शहज़ादी खे आणे बादशाह जी ॿेड़ी में विधाई ऐं ॿेड़ियूं कहराए थोरे घणे ॾींहं अची बादशाह जे शहर में ठका कयईं। बादशाह ताईं शहज़ादी सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। होॾां शहज़ादो मोटी अची ॾिसे त हिते कारी वारा कख लॻा पिया आहिनि। ॾाढो हैरान ऐं शशतर थियो ऐं पकजा ताईं त उहा धोती जे बेईमानी कई आहे। तंहिं करे वरी बि कुती खे चयईं त वञ ऐं के तरह सां मण मोटाए अच, न त खटिल बाज़ी हाराए वेंदासीं। कुती साईं उहो ॿुधी पुछ लटकाए उथी हली ऐं मंदिलूं हणंदे हणंदे अची हुन शहर में पहुती। महिलात में घिड़ी हेॾां होॾां नूस नूस कयईं, पर से मण अहिड़ी हंधि क़ाबू हुई जिते संदसि पहुचण जी का जाइ कान हुई। हुन मोटी अची शहज़ादे खे समूरो अहवालु ॾिनो। शहज़ादो ताईं सोच वीचार में पइजी वियो ऐं पोइ ॿिली ते उहो कमु रखियईं। हुनजी ख़ुशकिस्मती जो ॿिली मण हथु करण में कामयाबु थी वई। पर से हू अञा मण खणी ॿाहिरि निकिती मस्त बादशाह जे पहिरेदारनि खे ख़बर पइजी वई। से वठी पुठियां पियसि। ॿिली पाण बचाए डोड़ी डोड़ी अची साम्हूं हिकु वंदड़ दरिया में हणी मण खे फिटी कई ऐं अची शहज़ादे खे ख़बर कयईं। शहज़ादो ॾाढो गणती में पइजी वियो। उहा ख़बर जॾहिं संदसि ख़रीद कयल ॾेॾर खे पई तॾहिं हुन अर्ज़ु कयो त शहज़ादा फ़िक्र न करियो, उहो कमु मुंहिंजो आहे, ऐं हिकदमि मण आणे थो हाज़ुरु करियां। ईअं चई दरिया में टुॿी हणी ॾेॾर उहा मण आणे शहज़ादे जे अॻियां रखी ऐं हाज़ुरु कयईं। मण ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि मण खे हुकुम कयईं त जंहिं महिलात में मुंहिंजी राणी आहे उते हल। बसि वरी बि हुकम जी देरि हुई। अखिचिंप में पंहिंजी राणी सां महिलात में अची मिलियो। शहज़ादी बि तंहिं विच में पंहिंजे पीउ सां दिलि जो अहवालु करे छॾियो। वरी बि अर्ज़ु कयईं त बाबा जेकी थियणु उहो सो थी वियो। हाणे उन में ई मुंहिंजी ख़ुशी आहे त अव्हां हिनखे मूंसां रहायो। नेठि ताईं शहज़ादी जो राज़पो ॾिसी बादशाह बि राज़ी थियो ऐं पोइ शहज़ादे खे घणी इज़त ॾेई महिलात में रहाईं जिते हू पंहिंजी राणी सां
हमेशह लाइ ख़ुशि ख़ुशि रहणु लॻो ऐं पोइ पंहिंजे मन सां जादू करे हिकु दफ़ो ॿीहर साईं वञी पंहिंजी हुन ई बादशाह में पहुतो, पंहिंजे पीउ वटि जितां हुनखे धिके कढियो वियो हो। पोइ हुन पंहिंजी समूरी ॻाल्हि, पंहिंजो समूरो किसो पंहिंजी माई ऐं राणी ऐं ॿी बादशाह जो किसो हुननि खे ॿुधाए हैरान करे छॾियो। ऐं पोइ हुन महिलात में बि हुनजी वॾी इज़त थी ऐं हुते बि हुनजे लाइ दिलनि में जायूं माण्हू ठाहे वरितियूं, बादशाह बि हुनखे जॻह ॾिनी ऐं पोइ हू पंहिंजी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी राणी सां ख़ुशि ख़ुशि गुज़ारणु लॻो। ते मुंहिंजा इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।